अस्सलाम वालेकुम नाज़रीन माया सनागुल तां ॾिसी रहिया हो न्यू मेरान न्यूज़ रुक कयूं था ख़बरनि ॾांहुं। ख़बर शामिल कई पिया बांदी मां सुई गैस लॻो ॻोठ ख़ुदा जी बस्ती नवाब शाह वासी नौजवान वक़ार जमाली जी अगवा बाद तशद्दुद वारी वीडियो वायरल थियण बाद संदसि घर बातिन मथां क़यामत बरपा। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं मियां बख़्श जमाली खां। जी मियां बख़्श कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। जी बिल्कुल मां के ॿुधाईंदो हलां। बांदी सुई गैस लॻ ॻोठ ख़ुदा जी बस्ती नवाब शाह वासी नौजवान वक़ार जमाली जी अगवा बाद तशद्दुद वारी वीडियो वायरल थियण बाद संदसि घर बातिन मथां क़यामत बरपा। जिन मीडिया आॾो दाहींदे चयो आहे त अगवा कंदड़ 50 लख जी घुर कई आहे जेको भरण असांजे वस आर न आहे। अगवा थियल वक़ार जमाली जी माउ नूरबानो भेण सायरा रोईंदे चयो त असां निहायती ग़रीब आहियूं। असां कपिड़ा सिलाई करे बर्थ भरे पंहिंजो गुज़र सफ़र कंदा आहियूं। असां 50 लख भरण जी सघ नथा रखूं। संदसि वधीक चवण हो त मुंहिंजो मुड़ुसु हिकु ॿांह खां माज़ूर आहे जेको कमकार खां लाचार आहे। संदसि कमाइण वारो हिकु ई छोकिरो हुयो जेको गुज़िरियल 1.5 महीने खां अगवा थी वियो आहे, जंहिंजी बाज़ियाबी लाइ असां वटि पैसा न आहिनि। जॾहिं त अगवा जो सबबु पुछण ते संदसि चवण हो त मुंहिंजे पुट वक़ार खे कंहिं दोस्त घोटकीअ मां काल करे चयो त तव्हां जो तितिर असां हथु कयो आहे, अची खणी वञो न त को ॿियो दोस्त खणी वेंदो। अव्हां हिकु पासे जो किरायो करे अचो, वापसी असां पाण अव्हां खे किरायो ॾींदासीं। जंहिं बाद हू मुसलसल राब्ते में हुयो। घोटकी पहुचण बाद उन जो नंबर बंदि थी वियो। ॿ ॾींहं खां पोइ असां खे काल आई त अव्हां जो नौजवान असां वटि क़ैद आहे, असांखे 50 लख ॾियो त अव्हां जो नौजवान असां छॾे ॾींदासीं, न त उन खे मारे लाश अव्हां ॾांहुं मोकिलियो वेंदो। जॾहिं त कुझु ॾींहं बाद वक़ार जे नंबर तां ज़ंजीरुनि सां टंगियल वीडियो असांजे माइटनि जे मोबाइल ते मोकिलियो वियो, जिन असां ॾांहुं वीडियो मोकिली। संदसि वालिद ख़ान मोहम्मद जमाली ऐं भाउ अब्दुल जब्बार जमाली जो चवण हो त असांजी FIR अञा नाहे वरिती वई। हू SSP तनवीर अहमद तुनियो साहब सां मिलिया हुआ, जंहिं बाज़ियाबी जो यकीन ॾियारियो हो ऐं FIR दाख़िल करण जो पिणु चयो हो। जंहिं बाद असांखे ॿीहर SSP नवाब सां नाहे मिलण ॾिनो वियो। हिननि जे दाहुन जो तदारक नाहे थियो। हिन अपील कई त असां FIR कटे वक़ार खे आज़ादु कराए ॾिनो वञे। आख़िर में हिननि आर्मी चीफ ऑफ पाकिस्तान सदर आसिफ अली ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी, आसिफा भुट्टो ज़रदारी ऐं अली हसन ज़रदारी, IG सिंध, DIG शहीद बेनज़ीर आबाद SSP नवाब शाह खे अपील कंदे चयो त वक़ार जमाली खे आज़ादु करायो वञे। अब्दुल जब्बार छोकिरो अगवा थी वियो छा थी? भाई मुंहिंजो अब्दुल वक़ार 2 महीनो हलेसि पियो बाबा। कंहिं वटि विया आहियो? असां बाबा वॾे तनवीर साहिब ॾे वियासीं। उन खां पोइ जेको आहे असां अपील बि कईसीं हिनखे तनवीर खे बाबा असांजो भाउ आज़ादु कराए ॾे, जेको आहे असां एप्लीकेशन ॾिनीसीं। उन खां पोइ असां वियासीं, घणनि वटि विया आहियूं, वॾनि वटि विया आहियूं, जेको आहे को बि असांजो कोई बि नथो करे। क़ुर्बान जेको छोकिरो गुमायो मुंहिंजो पुटु केतिरे टाइम खां गुमा? तक़रीबन 2 महीने जो 8 महीने 2 तारीख़ छा मसलो आहे? वियो शिकारपुर। छोकिरो चएसि अच तितिर खणी वञ शिकारपुर। त किरायो ॾिनोसीं, शिकारपुर वियो, उतो पोइ नंबर बंदि थी वियो। शाम ताणी नंबर बंदि, वरी राति जो बंदि, छंछरु ॾींहुं छंछरु राति बंदि, आचार्य राति वञी खोलियो। पोइ वरी उन्हनि चयो त हाणे बंदोबस्तु पंहिंजे पैसनि जो कयो। छोकिरो तव्हांजा असां अगवा कयो आहे। नंढे भाउ कई, वॾे काल वॾे कई, असांजे काल असांजो नंबर बंदि हुयो। पोइ सुबुह जो नंबर खोलियोसीं, 15 मिंट हणी चार्ज खोलियोसीं त वरी वॾे भाउ जो मैसेज ॾिठोसीं। पोइ उन चयो त भाउ जो बंदोबस्तु कयो। वरी उन खां पोइ जेका ॻाल्हाए भाई 2 बजे 2:30 बजे ॻाल्हाए, मां पैसनि जो बंदोबस्तु लाइ हिन सां ॻाल्हाए। हिन चयो मां पंहिंजे पुट सां ॻाल्हाए, मां परेशान रहां थो, पुट सां ॻाल्हायां, पोइ मां तोसां ॻाल्हायां थो। पोइ छोकिरे मुंहिंजे ॻाल्हायो त पोइ चवणु लॻो मां अबाया सां मुंहिंजी छा मदद कर, मुंहिंजी जान छॾा। 2 ॾींहं खां वठी न मानी खाधी न पाणी पीतो, मुंहिंजी जान छॾा, बंदोबस्तु पैसा जो कर। वरी उन खां पोइ वरी गुंडे ॻाल्हायो त पहिरीं 50,000, पोइ 50 लख। हाणे ग़रीब माण्हू असां किथां आणूं? पोइ यका ॻाल्हाईंदो आहे यका ॻाल्हाए थो। हाणे तक़रीबन अॻी ख़मीस न 3 ख़मीस ते पोइ मूंसां ॻाल्हाई, अम्मा मां जीजा
चल जी कसम अथई ऐं मूंखे आज़ादु कर मुंहिंजी जान छॾा मूंखे ही मारे छॾींदा मुंहिंजो पुटु खुटको न कर रो त न रोए थो नंद न असां परेशान आहियूं तूं बि रोए थो ऐं रो न अला मालिक मां तुंहिंजे पीउ खे मोकिल ॾिस हाणे असां ग़रीब माण्हू किथां 50,000 आणीअ खणी असां पंहिंजो बचो आज़ादु कयो असांखे पंहिंजो बचिड़ो मिले पर ॿियो कुझु बि न मिले असांखे ॿिन्ही बि खाईंदासीं मुंहिंजो बचिड़ो आज़ादु करे ॾियो इहो मुतालबो आहे सभिनी खे छा नालो आहे खान महमद खान हीउ जेको छोकिरो अॻुवाट थी वियो आहे उहो तव्हांजो छा थियो उहो मुंहिंजो पुटु आहे अब्दुल वकार केतिरे टाइम खां अॻुवाट थियल आहे 2 महीना थी विया आहिनि 2 महीना थी विया हा त असांजो माना रुगो को दाद जो तनवीर तुंहिंजे वटि विया आहियूं माना रुगो बेशन फज़ल बिरोही वटि विया आहियूं चवनि था बसि साहब वियो हो साहब माना रुगो अचे थो अध खे चवां पोइ तव्हां सां मिल रहियूं था असां सां मिलनि बि कोन था न तामुन कनि था न माना रुगो असां फ़ोनूं कयूं था त खे चवां चए असांखे मीटिंग लॻी पई आहे असां मीटिंग में विया आहियूं तव्हां माना रुगो वरी मां हितां वियो आहियां त खे चवां माना सुई गैस ते चए थो त माना रुगो असां वञूं था त खे चवां वरी उन जे मुताबिक़ मुंहिंजा ॿार माना रुगो मूं ॿिए ॾींहुं माना रुगो ॿार मूं मोकिलिया आहिनि त उते पुॻा आहिनि चए त अमड़ तूं माना असां मीटिंग में था वञूं मीटिंग में माना रुगो असां भई 1-2 बजे मोटंदासीं पोइ तूं असां सां माना राब्तो कंदी तूं ईंदी उन जे मुताबिक़ माना रुगो हिननि पैसा वठी केस वग़ैरह दाख़िल करायो आहे केस सही माना रुगो असां दाख़िल करण लाइ वियासीं माना को बि माना रुगो FIR नथो कटे न एजेंसी थो कटे असां ग़रीब माण्हू जो किथूं माना रुगो पूरी कयूं असां जेको कमायूं इहो छोकिरो मुंहिंजो जेको खणी विया आहिनि इहो 200 रुपया ॾियाड़ी वीचारो खणंदो हिते माना ख़ासि किले में गुल ख़ासि किली वटि उन जे मुताबिक़ माना हुन सां बि ॻाल्हि कोन कई चए मां को शिकारपुर थो वञा हुन चयो त माना रुगो अॻे असांजो माण्हू जो खजी वियो आहे अध खे चवां तूं न वञे अध खे चवां उन जे मुताबिक़ हू छोकिरो माना रुगो असां हिन खे पटे सटे पैसा ॾिनासीं चए रोए पियो त अध खे चवां पटे सटे छा थिए भाई घणे टाइम खां अॻुवाट थी वियो आहे 2 महीने का छा मसइलो आहे जी वियो ये हितां तितर जो बहाने हुन घुरायसि हुन चयो त हेॾां जो किरायो करे अचे हितां तितर खणी वञ ऐं हेॾां जो किरायो तोखे मां ॾींदोसां हू हुते हितां राब्तो कंदो विया यकी राब्तो कंदो विया उते लथो आहे त बि राब्तो कयो अथई उन खां बाद में हुनजो राब्तो बंदि थी वियो आहे हाणे ख़बर न आहे त हू ख़बर न आहे किथे आहे किथे न आहे हू ॿुधाए वधीक ख़बरूं ॾिसण लाइ ॾिसंदा रहो न्यू मैरान न्यूज़।